धिंगाणो बोजदार में अब्दुल अजीज खासकेली जी खबर मुताबिक धिंगाणो बोजदार में मरूम रईस अहमद खान बोजदार की याद में उदड़ी वॉलीबॉल टूर्नामेंट लगायो वियो, जंहिंजी अगवानी रईस अली मुराद खान ऐं कामरान खान बोजदार कई। टूर्नामेंट रईस अली मुराद खान जो ताकत थी गुजरियो, जंहिंमें रईस एहसन खान बोजदार ऐं इशफाक खान लिगारी के चीफ गेस्ट तौर शिरकत कई। टूर्नामेंट में 8 टीमुनि हिस्सो वरितो। अब्दुल्ला निजामानी टंडो केसर जी टीम क्वार्टर फाइनल में पहुती। आसिफ अली लिगारी ऐं परवेज सोलंकी टंडो जाम जूं टीमूं सेमीफाइनल में पहुतियूं। फाइनल में रईस एहसन खान बोजदार ऐं आसिफ अली लिगारी जी टीम पहुती। विनर ऐं रनर अप टीमनि के ट्रॉफियूं ऐं नक़द कैश इनाम पिणु तक़सीम कया विया। जॾहिं त टूर्नामेंट में डॉक्टर हबीबुल्ला मेमूण, मोहम्मद रफीक बोजदार, ज़ोएब बोजदार, रोशन अली लिगारी, जफर अली लिगारी, अब्दुल अजीज खासकेली, शौकत अली लिगारी, कादिर बख्श लाशारी, शाहिद अली बोजदार, अली रजा बोजदार, रईस अली मुराद खान ऐं कामरान खान बोजदार, सोहेल खान लिगारी मेहमान खास तौर शिरकत कई। आयल दोस्तनि ऐं मेहमाननि जी भरपूर आजियां कई।